नाज़रीन ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त कराची पुलिस परॾे हिन ते हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। फायरिंग जे ॾे वठ में हिकु दहशतगर्द मारिजी वियो ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि दहशतगर्दनि पाक चाइना शिप यार्ड खे निशानो बणाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान फायरिंग जे ॾे वठ में हिकु दहशतगर्द मारिजी वियो ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पाक चाइना शिप यार्ड खे कड़ो चाढ़े सर्चिंग जो अमल तेज़ कयो वियो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। ही अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त पुलिस मूजिबि दहशतगर्दनि पाक चाइना शिप यार्ड खे निशानो बणाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान फायरिंग जे ॾे वठ में हिकु दहशतगर्द मारिजी वियो ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पाक चाइना शिप यार्ड खे कड़ो चाढ़े सर्चिंग जो अमल तेज़ कयो वियो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। ही अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त